नाज़रीन ख़बर है तो मीरपुर माथलो में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जा कातिल गिरफ़्तार न थियण ते DIG सखर जे रस्ते रोक कई वई, एहतजाज कयो वियो। अवांखे अपडेट कयूं त मीरपुर माथलो में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जा कातिल गिरफ़्तार न थियण ते DIG सखर जी रस्ते रोक कई वई। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे वारसनि मीरपुर माथलो थाणे आॾो एहतजाज कंदे DIG सखर जो घेराव करे वरितो। मीरपुर माथलो थाणे जे नए बिल्डिंग जे इफ्तिताही तकरीब दौरान सहाफ़ी नसरुल्लाह जे भाउ याकूब गडानी ऐं मासूम पुटनि थाणे जी गेट आॾो एहतजाज कयो आहे। सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल खे 14 महीना गुज़री विया पर कातिल गिरफ़्तार न थिया। इंसाफ़ कयो याकूब गडानी चयो। अवांखे ॿुधायूं त शहीद नसरुल्लाह गडानी जे वारसनि DIG फैसल अब्दुल्ला चाचड़ जी गाॾी आॾो बि एहतजाज कयो। SSP घोटकी समीउल्लाह सुमरो नसरुल्लाह गडानी जे भाउ खे ऑफिस अचण जो चई रवानो थी वियो। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे बरकत मीरानी जी। बरकत मीरानी तफ़सीली जो। बिल्कुल ही मीरपुर माथलो थाने की नई बिल्डिंग वाली इफ्तिताह के मौके ते DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ SSP घोटकी समीउल्लाह सुमरो पोतल हुआ जिते मीरपुर माथलो जो शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के वारसन पहुंची DIG सखर से मुलाकात की कोशिश कई। उन मौके ते DIG सखर जो है वो वारसन से न मिलो। घोटकी पुलिस तरफा कोशिश कई वही तो DIG सखर से जो शहीद नसरुल्लाह गडानी जा वारिस आहिनि उन सां मुलाकात न करण ॾिजे। उन मौके ते शहीद नसरुल्लाह गडानी जो भाउ है याकूब गडानी उन जा ॿ मासूम पुट आहिनि शायान अली ऐं अरसलान गडानी। उन्हनि तरफा DIG सखर फैसल अब्दुल्ला जी गाड़ी अॻियां जेको आहे एहतजाज कयो वियो ऐं गाॾी जो घेराव कयो वियो। उन मौके ते जेको DIG सखर आहे उहो केतिरे टाइम ताईं गाॾी जे अंदरि वेठो रहियो ऐं उहो गाॾी खां हेठि न लथो। उन मौके ते जॾहिं SSP घोटकी थाणे खां ॿाहिरि निकितो त उन पहिरीं त शहीद नसरुल्लाह गडानी जा जेके वारिस आहिनि उन्हनि खे इग्नोर कयो ऐं उन्हनि खे इहो चयो त तव्हां सां बाद में ॻाल्हायां थो ऐं हू वञी करे पंहिंजी गाॾी में वेही रहियो। उन शहीद नसरुल्लाह जे वारसनि सां का बि ॻाल्हि ॿोल न कई। उन दौरान जेको शहीद नसरुल्लाह गडानी जो भाउ आहे ऐं उन जा जेके शहीद जा मासूम पुट आहिनि उन्हनि तरफां DIG सखर जी गाॾी जे अॻियां जेको आहे बीह रहिया ऐं उन्हनि चयो त जेसि ताईं DIG सखर उन्हनि सां न ॻाल्हाईंदो एसि ताईं हू गाॾी खे वञणु न ॾींदा। केतिरे ई देरि ताईं जेको आहे उहो एहतजाजनि गाॾी जे अॻियां बीठा रहिया। उन मौके ते शहीद नसरुल्लाह गडानी जो भाउ आहे याकूब गडानी उन तरफां झोली खणी जेको शहीद नसरुल्लाह गडानी जा कातिल आहिनि उन्हनि खे पिटूं पाराता ॾिना विया ऐं उन चयो त घोटकी पुलिस ऐं सिंध पुलिस अॼु इहो साबित कयो आहे त हू कातिलनि जा साथारी आहिनि। हू कातिलनि सां मिलियल आहिनि। तंहिंजे करे हू उन्हनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। उनजो चवणु हो त 14 महीना अॻु में शहीद नसरुल्लाह गडानी खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। उन जा जेके कातिल आहिनि उनखे हिन महिल ताईं घोटकी पुलिस गिरफ़्तार न आहे कयो। उन मौके ते जेको एहतजाज खां पोइ अधु कलाक ताईं शहीद नसरुल्लाह गडानी जा जेके वारिस आहिनि उहे थाणे जे गेट अॻियां DIG सखर जी गाॾी जे अॻियां बीठा रहिया पर DIG सखर जेको आहे उहो गाॾी मां न लथो। एहतजाज खां पोइ जेको SSP घोटकी आहे समीउल्लाह सुमरो उहो हिकिड़े मिंट जे लाइ गाॾी खां ॿाहिरि आयो ऐं उन इहो शहीद नसरुल्लाह गडानी जो जेको भाउ आहे उनखे सिर्फ़ु इहो चयो त हू ऑफिस अचनि ऐं उन्हनि सां ॻाल्हायो वेंदो। इहो चई करे हू जेको आहे उहो गाॾी में रवानो थी वियो। उन मौके ते शहीद नसरुल्लाह गडानी जा जेके वारिस आहिनि उहे इंतिहाई मायूस नज़र आया। शहीद जो भाउ याकूब गडानी ॿुधायो त शहीद नसरुल्लाह गडानी जंहिंखे 14 महीना अॻु में क़त्ल कयो वियो उन जा जेके कातिल आहिनि असगर बोज़दार ऐं अब्दुल्ला बोज़दार उनखे घोटकी पुलिस लुंड जेके आहिनि इहे अब्दुल्ला लुंड ऐं जेको बरकत लुंड आहे उनखे पुलिस गिरफ़्तार न पई करे। उन चयो त इहे जेके कातिल आहिनि उहे यारोलुंड वारे इलाइक़े में सरेआम घुमी रहिया आहिनि पर घोटकी पुलिस उनखे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। उन्हनि चयो त जेको PP MNA आहे ख़ालिद लुंड उहो उन्हनि जी सपोर्ट करे रहियो आहे जंहिंजे करे पुलिस जेको आहे उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ बरकत मीरानी। गिरफ्तार कयो गिरफ्तार कयो वञो वञो ॻाल्हायो तूं वठी वठे जवाब त कई वठी वठे वञ तस्वीर वठी वठे अचो साइड कर हल बात हां वाह साइड अरे
सर कॾहिं करेंदा गिरफ्तार कयो सिंध हुकूमत गिरफ्तार कयो ना अहल इंतजामिया ते सिंध हुकूमत ते ना अहल इंतजामिया ते हलंदी असांजी ॻाल्हि खे छो नथो ॿुधो वञे यार असांखे डीआईजी साहब खां 2 मिंट सवाल करण को पुछणो शही जा बचड़ा या छो एतिरो एहसास कोन्हे डीआईजी फैसला अब्दुल्ला तमाम बेहतरीन इहा ॻाल्हि ॿुधायो कैसे मिलियो अफ़सोस करे सघे थो या असां वटि हथियार आहिनि आख़िर छो मुलाक़ात नथा थिए बर्बाद करे